मां दमश्क हुमस जो सफ़र कयो, मां उन आशिक उन दीवाने उन परवाने जे क़बर मुबारक ते हाज़री भरी। 3000 सहाबी 2 लख काफ़रन जे मुक़ाबले में मैदान में निकता। साईं फरमायो झंडो जाफर तैयार जे हथन में हूंदो, जाफर शहीद थी वञे, झंडो ज़ैद बिन हारिस जे हथन में हूंदो, ज़ैद शहीद थी वञे तो झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथन में हूंदो। साईं फरमायो जाफर शहीद थी, थोड़ी देर खां पोइ साईं फरमायो ज़ैद भी शहीद थी वियो, अब्दुल्ला बिन रवाहा भी शहीद थी वियो। झंडो उन जे हथन में आ जेको अल्लाह जे तलवारन मां हिक तलवार है ऐं रब जी तलवार शिकस्त नाहे खाईंदी। झंडो मुझे मुर्शिद खालिद बिन वलीद जे हथन में हो, मां उन मुर्शिद खालिद बिन वलीद जे भी क़बर मुबारक ते हाज़री भरी, मां सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जे क़बर ते हाज़री भरी, मां नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह जे क़बर ते हाज़री भरी, मां अल्लामा औज़ई रहमतुल्लाह अलैह जे क़बर ते हाज़री भरी, मां इब्नुल अरबी जे क़बर ते हाज़री भरी। हिकु दर्स सिखी आयो हाँ, हिकु पैगाम वठी आयो हाँ, हिकु ॻाल्हि सिखी आयो हाँ त कंधु कपाइणो पए त कपाए छॾिजो, वक़्त जे यज़ीदन जे हथन ते बचत न कजो। अॼु मां सां वचन कयो त कंधु कपाइणो पियो कपाए छॾींदासीं, दीन ऐं इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं न झुकाईंदासीं। Daha gençsin derler, bu hayat basamakları, çürük merdivenler. Senden bir istirham, devamlı istiğfar, gereken irtibat. İşimde Allah, dilimde Allah, zikrimde Allah.